कराची में पीटीआई पारां घराब टाउन जे यूसी मुराद मेमण ते वाइस चेयरमैन लाइ नामज़द कयल उम्मीदवार पीपल्स पार्टी जे हक़ में हथ खणी वियो। पीटीआई जे वाइस चेयरमैन जे उम्मीदवार डॉक्टर अली मोहम्मद मेमण पीपी पारां नामज़द कयल उम्मीदवार सलमान अब्दुल्ला मुराद ऐं सलीम मेमण जे हक़ में दस्तबरदार थी वियो। मेमण कम्यूनिटी जे मौसूसनि पारां गॾियल इजलास तलब कयो वियो, जंहिं में बिरादरी जे चङनि मुड़सनि के मेमण, मंसूर अहमद मेमण, सुलेमान मेमण, अब्दुल गनी मेमण, करीम बख्श मेमण, अहमद मेमण, इंजीनियर हाजी अशरफ मेमण समेत ॿियनि शिरकत कई। गॾियल फैसले तहत पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां नामज़द कयल उम्मीदवार सलीम मेमण जी मुकमल हिमायत जो ऐलान कंदे पीटीआई उम्मीदवार हथ खयूं। उन मौके ते अॻवाननि चयो त मेमण ॻोठ में रहंदड़ बिरादरी जा माण्हू हिक प्लेटफॉर्म ते मुतहद आहिनि। होॾां पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले मलीर जे सदर ऐं यूनियन काउंसिल मुराद मेमण ते नामज़द वाइस चेयरमैन सलमान अब्दुल्ला मुराद कम्यूनिटी सेंटर हाजी अब्दुल करीम मोहल्ला मेमण ॻोठ पहुची पीपी जे हक़ में हथ खणण ऐं हिमायत करण ते डॉक्टर अली मोहम्मद मेमण जो शुक्रियो अदा कयो। उन मौके ते चेयरमैन लाइ नामज़द उम्मीदवार सलीम मेमण, के मेमण, वडेरो मंसूर अहमद मेमण, सुलेमान मेमण, अली मोहम्मद मेमण, नबील बलोच, मुनीर अयूब बलोच ऐं ॿिया पिण मौजूद हुआ।